एक पासे भारत में पाकिस्तान आयल अंजू ते तोहफ़नि जी बरसात थी रही है तो बे पासे पाकिस्तान में भारत वयल सीमा हैदर बुखों काटण ते मजबूर थी वही है। भारतीय ज़रियन मूजिब सीमा हैदर ऐं संदसि भारतीय मुड़ुस सचिन मीना नए घर में मुंतकिल थी विया आहिनि ऐं तंहिंखां पोइ पेट जी बुख उजाइण लाइ बि परेशान आहिनि। हिक वीडियो में ॿिन्ही ॿुधायो त हू खोराक ऐं ॿिनि ज़रूरी शयुनि लाइ जाखोड़े रहिया आहिनि। बेरोज़गार थियण सबबि सचिन ऐं संदसि घर भाती अॻी ॾुखियाईनि जो शिकार हुआ। हिक इंटरव्यू में सीमा चयो त हू इन्हनि मसइलनि सबबि ॾाढी परेशान आहे। संदसि चवणु हो त मुंहिंजे करे सचिन जा घर भाती बि मसइला ॾिसी रहिया आहिनि। भारतीय हारी अॻवान मास्टर सूराज जोड़े सां मुलाक़ात करण लाइ संदन घर वियो। हारी अॻवान चयो त मां सचिन मीना ऐं सीमा सां मिलण आयो हुयुसि। हू हिक नए घर में मुंतकिल थिया आहिनि पर पंहिंजे ई घर में क़ैद बणियल आहिनि जंहिं सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि खे इहा आज़ादी न आहे त हू घरां निकिरी सघनि ऐं कुझु ख़रीद करे सघनि। जोड़े ॿुधायो त असां पुलिस जे निशाने ते आहियूं। सचिन जे पीउ बि मसइलनि जे हवाले सां ॻाल्हायो। हारी अॻवान खेनि पुलिस खे ख़त लिखण जी सलाह ॾिनी। पुलिस खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त सचिन ऐं संदसि पीउ रबोपोरा पुलिस खे इतला करण बाद नौकरी लाइ वञी सघनि था। ही जोड़ो हाणे रबोपोरा में रहे थो ऐं सॼो ॻोठ हिननि सां गॾु आहे।